अस्सलाम वालेकुम। अचो त सिंधी ग्रामर सिखूं सां। मां आहियां सरदार सिंधड़ ऐं अॼु जो जेको पंहिंजो मौज़ू आहे उहो मौज़ू आहे ॻाल्हाइण जा लफ़्ज़ या ॻाल्हाइण जा क़िस्म। ॻाल्हाइण जा लफ़्ज़ या ॻाल्हाइण जा लफ़्ज़ जेके असीं इंग्लिश में पार्ट्स ऑफ स्पीच बि चवंदा आहियूं। ऐं दुनिया जी कंहिं बि ॿोली में ॻाल्हाइण जा लफ़्ज़ 8 हूंदा आहिनि जंहिंजो इस्तेमालु ॿोली में तमामु घणो हूंदो आहे। पार्ट्स ऑफ स्पीच ॿोली में हुन करे ग्रामर में पढ़ी वेंदी आहे, हुन करे हिन खे सम्झण जी ज़रूरत हूंदी आहे, हुन करे हिन जी बि अहमियत आहे। छाकाणि जो हिन जी असां जेको ॻाल्हायूं था, ॿुधूं था, पढ़ूं था, लिखूं या ॿोली अंदरि जेको बि ॾिसूं था हुन में तमामु घणो हुन जो किरदारु हूंदो आहे। छाकाणि लफ़्ज़नि जी बीहक, लफ़्ज़ कहिड़े लफ़्ज़ खे किथे शामिलु करिणो आहे, कहिड़े लफ़्ज़ खे किथे बीहारणो आहे जुमिले में, कहिड़ो लफ़्ज़ कहिड़े कम जो आहे, कहिड़े लफ़्ज़ जी माना कीअं निकिरे कढणी आहे, उहो सॼो जेको दारोमदारु आहे न उहो पार्ट्स ऑफ स्पीच ते हूंदो आहे। ऐं असां पार्ट्स ऑफ स्पीच पढ़ण खां पोइ, सम्झण खां पोइ, असां इहो सम्झंदा आहियूं लफ़्ज़नि जी बीहक सम्झण खां पोइ असीं कंहिं लफ़्ज़ जी माना सां गॾु माना त तक़रीबन निकिरंदी आहे, पर किथे कहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि जंहिंजी माना न निकिरंदी आहे। उहा जुमिले में थियण सां, जुमिले में बीहक सां पोइ ख़बर पवंदी आहे। ॿोली जो इज़हार जुमिलनि में थींदो आहे, उहो सॼो तॾहिं थींदो आहे जॾहिं असां लफ़्ज़नि जी सही नमूने सुञाणप करे सघंदासीं। सो सिंधी ॿोली में दुनिया जी सभिनी ॿोलियुनि जी ॻाल्हाइण जा 8 क़िस्म आहिनि। नंबर पहिरियों इस्म आहे, जेके इंग्लिश में नाउन चइबो आहे। इस्म कंहिं बि नाले, शइ, कम, हालत, ख़ासियत खे चइबो आहे। कंहिं बि इस्म जेको हुनजी बुनियादी माना ई नालो आहे। मिसाल अली, आउं, उमिरि, किताब, पेन, पेंसिल, अस्पताल, कार वग़ैरह। ज़मीर ॿियो आहे, ज़मीर यानी प्रोनाउन। प्रोनाउन जेको इस्म जे बदिरां कमु अचे, जिते असीं इस्तेमालु इस्म न करियूं, जिते असीं नालो इस्तेमालु न करियूं, उते ज़मीर हूंदो आहे। मिसाल ही, हू, असीं, तव्हीं, असां, तव्हां, मां, उहे, केरु, किथां, कीअं वग़ैरह वग़ैरह। सिफ़त जेका इस्म ऐं ज़मीर जी गुण, अवगुण, ख़ूबी ऐं ख़ामी ॿुधाए, उनखे जेको आहे सो सिफ़त चइबो आहे। मिसाल सुठो, किनो, तेज़। ऐं हुन खां पोइ आहे फ़इल, चोथों नंबर जेके असीं चवंदा आहियूं इंग्लिश में वर्ब। ऐं फ़इल जो जेको कमु हूंदो आहे बुनियादी तौर ते हूंदो आहे, फ़इल चइबो आहे कंहिं बि कम जो हुअण, करणु, थियणु, सहणु खे, यानी कंहिं बि कम जो एक्शन ॾेखारे, को बि कम जो जेको आहे सो रद्द अमल ॾेखारे या को कमु थींदे ॾेखारे, उनखे असीं फ़इल चवंदा आहियूं। फ़इल जी माना आहे कमु। मिसाल लिखणु, पढ़णु, ॿुधणु, ॾिसणु, सम्झणु वग़ैरह। उन खां पोइ आहे ज़र्फ़, जेको कंहिं बि अहिड़ा लफ़्ज़ जेके क़द्र, रीत, हकार, नकार फ़इल जी या इस्म जी या सिफ़त जी, ये जेको क़द्र, रीत, हकार, नकार ॿुधाईंदा आहिनि, वक़्तु ॿुधाईंदा आहिनि, ज़मानो ॿुधाईंदा आहिनि, उनखे असीं जेको आहे सो ज़र्फ़ चवंदा आहियूं, जेके इंग्लिश में एडवर्ब चइबो आहे। उन खां पोइ आहे हरफ़ जर। हरफ़ जर उहे लफ़्ज़ आहिनि जेका का हालत ऐं जाइ ॿुधाईंदा आहिनि, मुक़ररु जाइ हालत ॿुधाईंदा आहिनि। मिसाल किताब टेबल आहे, मोबाइल हथ में आहे, ऐं कार ज़मीन ते बीठी आहे। हाणे उहो ते ऐं में आहे, उहो जेको आहे सो हरफ़ जर आहे, जेके असीं इंग्लिश में प्रीपोज़िशन चवंदा आहियूं। ऐं सतों जेको पाण वटि लफ़्ज़ आहे उहो आहे हरफ़ जुमिलो। हरफ़ जुमिलो अहिड़ा लफ़्ज़ जेके ॿिनि जुमिलनि खे या ॿिनि इस्मनि खे पाण में गॾु आहिनि, उनखे असीं हरफ़ जुमिलो चवंदा आहियूं। मिसाल अगरि, मगर, ऐं, बे। मिसाल हू आयो ऐं मां वयुसि, ॿ जुमिला पाण में ॻंढिया। हिन में मेन ॻंढण में जेको किरदारु आहे ऐं जो आहे, या कार बीठी त वैन वई। हाणे कार जेको त आहे उहो हरफ़ जुमिले तौरु ॿिनि जुमिलनि खे ॻंढे थो। उन खां पोइ आख़िरी असां वटि आहे हरफ़ निदा, याने अहिड़ा
लफ़्ज़ जेके कंहिं सॾु आवाज़ पुकार एहसास जज़्बात खे ज़ाहिर करण लाइ इस्तेमालु कनि। मिसाल ओ, वाह, खाओ, वाह वाह, हलो, छा त, शाबाश। अहिड़ा लफ़्ज़ जेके आहिनि उहे हर्फ़ निदा में इस्तेमालु थियनि था, जेके असीं इंटरजेक्शन चऊं था। अॼु जो जेको लेक्चर, अॼु जेको मौज़ू हुयो, उन में पाण ॻाल्हाइण जा क़िस्म ऐं पढ़ियासीं क़िस्म कहिड़ा कहिड़ा आहिनि, जनरल तौर ते हुनजो तारीफ़ कंदोसीं। ऐं इंशाल्लाह सुभाणे खां वठी पाण हिकिड़े हिकिड़े ॻाल्हाइण जे लफ़्ज़ ते हिकिड़े हिकिड़े लफ़्ज़ खे पाण तफ़सीली तौर पढ़ंदासीं, उन्हनि जा क़िस्म पढ़ंदासीं। इन क़िस्मनि अंदरि जेके क़िस्म आहिनि, उनजो इस्तेमालु कीअं थिए थो, उहे ठाहिबा कीअं आहिनि, उन्हनि जो तहलीक कहिड़ो आहे, को बि लफ़्ज़ खे असां कीअं सुञाणे सघूं था, उहो इंशाल्लाह सुभाणे खां पढ़ंदासीं। अॼु जो हिकिड़ो मुख़्तसिर तारीफ़ जंहिंमें इस्म, ज़मीर, सिफ़त, फ़इल, ज़रफ़, हरफ़ जर, हरफ़ जुमिलो, हरफ़ निदा, जेकॾहिं मां हिननि जा तव्हांजे साम्हूं हिकिड़ो इंग्लिश में नाला लिखी वञा त मुंहिंजे ख़्याल में त तव्हां लाइ सवलाई थींदी, छाकाणि त जेकॾहिं तव्हां वटि सिंधीअ में तव्हांखे नालनि जी ख़बर न बि पए, सुञाणे न सघो, त हिकिड़ो दफ़ो तव्हां इंग्लिश में पढ़ी छॾियो ऐं आराम सां तव्हांखे पोइ इहे शयूं सम्झ में अची वेंदियूं। एडजेक्ट, पोइ आहे वर्ब, पोइ आहे एडवर्ब, पोइ आहे प्रीपोज़िशन, पोइ आहे कंजक्शन, पोइ आहे इंटरजेक्शन। अॼु जो नंढड़ो ऐं मुख़्तसिर क्लास आहे ऐं क्लास खे इन हिते ई ख़तमु कयूं था, छाकाणि जो पहिरीं ॻाल्हि त सभ खां पहिरीं नाला यादि करणा आहिनि। जेसीं ताईं नाला यादि न करे सघंदासीं तेसीं ताईं अॻियां पढ़ण जो को फ़ाइदो कोन थींदो। सो तारीफ़ तव्हांखे मुख़्तसिर मां तकड़म ॾेई वियुसि, सभिनी जी वसफ़ ॿुधायमि त कहिड़े लफ़्ज़ जो कहिड़ो कमु आहे ऐं लफ़्ज़ आहिनि कहिड़ा कहिड़ा। तव्हां अॼु इहे ॿुधो ऐं सुभाणे इंशाल्लाह पाण वरी इस्म खां शुरू कंदासीं। इस्म, ज़मीर, सिफ़त, फ़इल, ज़रफ़, हरफ़ जर, हरफ़ जुमिलो, हरफ़ निदा। एतिरा ॾींहं लॻा, जेतिरा क़िस्म हूंदा उन क़िस्म जे हवाले सां पढ़ंदासीं इंशाल्लाह। हिन महीने में पहिरें महीने में हिन ॻाल्हाइण जे क़िस्मनि खे पूरो कंदासीं ऐं पोइ वरी जेके अॻियो महीनो आहे उन में वरी कुझु नयूं शयूं खणी ईंदासीं, ग्रामर जूं जेके ॿियूं शयूं आहिनि। महिरबानी।